जाम शुरू इत्ताद अॻवान मलक चंगेज़ ख़ान चयो आहे त कोहिस्तान जो अवाम जेसिताईं मुकमल सुजाॻीअ जी राह ते अची ज़ुल्म ख़िलाफ़ मुतहदी बग़ावत न कंदो तेसिताईं मसइला हल न थी सघंदा। थाणे बुलाखान जे ॻोठु यारमोन पालारी में तहज़ीर करण खां पोइ सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे जाम शुरू इत्ताद अॻवान मलक चंगेज़ ख़ान जो चवणु हो त असां कोहिस्तान में क़ाबिज़ भोतारके निज़ाम ख़िलाफ़ 22 सालनि खां मैदान में आहियूं। न कॾहिं झुकिया आहियूं ऐं न ई कॾहिं विकिया आहियूं। असांजो हिकिड़ो ई नारो आहे त अवाम ते अवाम जो राॼु हुजे। ॾाढ ज़ुल्म ऐं पुलिस गश्ती वसीले माण्हुनि खां वोट न वरिता वञनि, पर माण्हू पंहिंजा नुमाइंदा पंहिंजी मर्ज़ी सां चूंडनि, जेके संदनि मसइला हल करे खेनि बुनियादी सहूलियतूं ॾेई सघनि। मलक चंगेज़ ख़ान चयो त असां कोहिस्तानी माण्हुनि जे हिमत ऐं हौसले खे जस ॾियूं था जो हुननि जो साथ असां सां ॾींहों ॾींहुं वधी रहियो आहे ऐं ज़ुल्म ख़िलाफ़ मज़लूमियत जो वोट वधी रहियो आहे, जंहिं मां साबित आहे त कोहिस्तान जा माण्हू ज़ुल्म ऐं ॾाढ खां बेज़ार थी चुका आहिनि ऐं हू चाहिनि था त खेनि ज़िंदगी सभु ज़रूरी सहूलियतूं मुयसरु थियनि। कोहिस्तान में कॉलेज ठहे, हर ॻोठ में कामयाबु स्कूल हले, इस्पतालुनि में सिहत जूं समूरियूं सहूलियतूं हुजनि, ज़रूरी इलाइक़नि ॾांहुं वेंदड़ रोड रस्ता पका हुजनि, हर कंहिंखे पीअण जो साफ़ु पाणी मिली सघे ऐं माण्हुनि खे भरपूर नमूने सां रोज़गार मिलियल हुजे। कोहिस्तान में मौजूदु सभिनी सरकारी इदारनि में कोहिस्तान जे मक़ामी माण्हुनि खे अहलियत जे बुनियाद ते भर्ती कयो वञे। इन मौक़े ते सरदार काबू ख़ान ब्रह्माणी, डॉक्टर अली दोस्त पालारी, शेख अब्दुल्ला कोहिस्तानी, वहाबुद्दीन पालारी, रजब मेमण, ख़ालिद ॾेथो, निज़ाम ख़ासकेली, हरेश कुमार ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।